पाण काॾे था वञूं? छाजे लाइ था वञूं? भेंजण। ओके सो ट्यूबवेल था वञूं झड़मोरी। तव्हां छा थो चओ भई ट्यूबवेल बहितर हूंदो न हूंदो? पहिरियों एक्सपीरियंस आहे हिन पासे कॾहिं आया न आहियूं। पहिरियों हा पर हाणे ॾिसूं उमेद वॾियूं हुन अला भलाई कंदो। इंजॉय माण्हू किथे बि करे सघे थो। कंहिं दौर में बैराड़ी में असांखे तमामु घणा मौक़ा मिलंदा हुया त रोड आउटिंग थी वेंदी। ट्यूबवेल मज़े जो कोन मिलियो आहे। ट्यूबवेल जेको आहे मुंहिंजे पासे में नंढो वॾो बि मिलियो आहे। तो बहरहाल इंजॉय कयूं था। अॼु गर्मीअ खे मात ॾियणी आहे त कॾहिं कॾहिं तव्हांखे हिन क़िस्म जी इंजॉयमेंट करणु घुरिजनि। सो हाणे मां हलां थो वेझण। दोस्तों इंजॉय कयोसीं ट्यूबवेल ते ऐं सो इंजॉय कयोसीं। हाणे वापसी जी तयारी आहे ऐं सभई हाणे पंहिंजी पंहिंजी गाॾियुनि ते वेहंदा। ॿारड़ा हिननि बि इंजॉय कयो। सो ट्यूबवेल जो पाणी ॾाढो थधो हूंदो आहे, फ्रेश हूंदो आहे, ज़ेरे ज़मीन जो हूंदो आहे जेको मुख़्तलिफ़ ज़मीन ॾे ॾींदो आहे। ऐं ट्यूबवेल थोरो नंढो हुयो। मुख़्तलिफ़ हंधनि ते कुझु वरी दोस्त अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके ॾाढो सुठो ट्यूबवेल खे मैनेज कंदा आहिनि, वॾो ठाहींदा आहिनि। बहरहाल इंजॉय कयोसीं। हाणे हलूं था वापसि घर। हिननि ॿारनि खे आयो जाम मशहूर पकौड़ा। यूसुफ साहब पकौड़ा वठी रहे। हाँ